नाज़रीन, ख़बर आहे बडाणी मां जिते गुज़िरियल ॾींहुं अगवा थी वियल डंपर ड्राइवरनि खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं बडाणी मां जिते डंपर ड्राइवर अगवा थी विया हुआ जिन खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। असां सां लाइन ते मौजूदु आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कश्मोर सदरदीन भुट्टो। सदरदीन, कीअं बाज़ियाबी अमल में आई, पुलिस जो छा चवणु आहे? जी बिल्कुल वक़्त मां खे बोले तो हालात एक ॾींहुं अॻु बडाणी वेठो मोला गुज़ारे वठां के बंदा हुते बंद ते पत्थर खणी ईंदड़ डंपर ड्राइवर सलीमुल्ला ऐं क्लीनर फुरकान अली खे नामालूम हथियारबंद अगवा करे खणी फरार थी विया हुआ, जिन खे राति देर सां डीएसपी बडाणी अज़हर कोलाची जी अॻवानी में बख्शापुर थाणो ऐं बडाणी थाणो गुबले थाणे जी पुलिस जो जेको आहे सतारा ॾिनो वतन वटां दुआ ॾिन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलेबाज़ अगवा थियल डंपर ड्राइवर क्लीनर के बाज़ियाब कराए वरितो आहे। जंहिं बाद इलाइक़े में जो ॿोल आहे त पुलिस मुख़बिन खे डील तहत बाज़ियाब करायो आहे। जी वॾी महिरबानी सदरदीन भुट्टो, असांखे आगाह करे रहियो हो त बाज़ियाब ड्राइवरनि जे हवाले सां चौबोल आहिनि त खेनि भुंग एवज़ बाज़ियाब करायो वियो आहे। वॾी महिरबानी सदरदीन तफ़सीलन आगाह करण खां।